ब्रेकिंग न्यूज़ आई हैदराबाद में अवां शेयर कई पिया। बिलाल काका क़त्ल केस में एक जवाबदार जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी किया विया आहिनि। अदालत रूपो जवाबदार मुर्तज़ा बिहण जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अदालत वकीलन जा दलील ॿुधण बाद केस जी ॿुधणी 7 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर खां वाके आगाह कई पिया। बिलाल काका क़त्ल केस में एक जवाबदार जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी किया विया आहिनि। अदालत रूपो जवाबदार मुर्तज़ा बिहण जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। जॾहिं त अदालत वकीलन जा दलील ॿुधण बाद केस जी ॿुधणी 7 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। हैदराबाद में खबर है। बिलाल काका क़त्ल केस में एक जवाबदार जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी किया विया आहिनि। अदालत रूपो जवाबदार मुर्तज़ा बिहण जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अदालत वकीलन जा दलील ॿुधण बाद केस जी ॿुधणी 7 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे।